नाज़रीन, खानपुर मार में टाउन कमेटी इंतजामिया के लापरवाही सबब शहर गंदगी के वर चढ़ी वो है, जै खिलाफ शहरन पारा एहतजाज किया वो। वधिक तफ़सील ॾिसूं था काज़ी खादिम की इन रिपोर्ट में। खानपुर मार शहर में सफाई जो निज़ाम नाकारा थी वजन तोड़े गटरन ऐं नालिन जो पानी मुख्तलिफ मॉलन में काहे पवण खिलाफ मजबूर थी शहरी रस्तन ते निकरी आया, जिन सिंधु चौक ते एहतजाजी मुजाहिरो करे टाउन इंतजामिया खिलाफ नारेबाजी कई। सिंध यूथ एक्शन कमेटी खानगढ़ के सर ते मुख्तलिफ मॉलन के रहवासिन कामरेड दोदो मार की अगवानी में हथन में प्ले कार्ड खड़ी सिंधु चौक ते एहतजाजी मुजाहिरो किया। उन मौके ते मुजाहिरीन आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त खानपुर मार शहर जा महला आहिनि, चन्ना महला हुजे, मीराणी महला हुजे, मेघवाड़ महला हुजे, ऐं उन्हनि में नाक़िस सफ़ाई जो बंदोबस्त आहे ई कोन। उते गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि, ट्यूबलाइट जेके आहिनि त रोशनी जो बि बंदोबस्त कोन्हे, राति जो माण्हुनि खे अच वञ जी तकलीफ़ थिए थी पई। इन जे करे अॼु असां हिते शहरी इन जे लाइ गॾु थिया आहियूं त इहो जेको नाल TMO आहे उन खे हटायो वञे। शहर में गंदगी जा ढेर लगी आहिनि ऐं कोई सफ़ाई सुथरी जो को बि मुकमल को बंदोबस्त कोन्हे। हितो जा तव्हां ॾिसो त गटर उथली घरनि में माण्हुनि जे घरनि में पानी वञी रहियो आहे ऐं अॼु असां मुतालबो कयूं था पिया, जेकॾहिं इन शइ ते अमल न कयो वियो एहतजाज वधाए DC घोटकी जे धरणो हणंदासीं ऐं असांजो हिकु ई मुतालबो कयूं था DC घोटकी खां त जल्द अज इन शइ जो नोटिस वठे। मुकमल अमलो नाकाम आहे। पोएं साल जी ॻाल्हि आहे, असांजो छोकिरो गटर में किरियो आहे, उहो ईअं फोत थी वियो आहे। वियासीं टाउन कमेटी त उहो अमलो मुकमल नाकाम आहे। न रोड आहे, न रस्तो आहे, असांजे माण्हू निमाज़ पढ़ण लाइ बि परेशान आहिनि। न रोड आहे, न नाली आहे। छा गवर्नमेंट असांजी बजट ॾेई कोन थी शायदि हिननि खे? ये असांजे शहर में ॾाढी गंदगी वधी वई आहे। पूरो असांजो पाणी जेको आहे उहो घिटियुनि में अची वियो आहे। कोई घिटी जी नाली जी खोटराई नथा कनि ऐं असांखे सिरून जो रोड बि कोन मिलियो आहे, न को असांखे ट्यूबलाइट मिली आहे। पंहिंजी मनपसंदि ते उन्हनि खे उहे हणी था ॾियनि, जिथे उन्हनि जी आहे तालुकात। असां वटि जेका खानपुर मार में बजट आयल आहे उहा एतिरी त आयल आहे जंहिंमें उन में चाराना बि ख़र्च नथा कया वञनि। ऐं जेके बि वसदार आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कयूं, महिरबानी करे खानपुर मार जो ध्यान ॾियनि ऐं उन जी साफ़ सुथराई रखी वञे। खानपुर मार शहर की वारसी करण लाइ रस्तन ते निकतल एहतजाज कंदड़नि मुतालबो कंदे चिताव ॾिनो त जेकॾहिं असांजा जाइज़ मुतालबा न मञिया विया त DC ऑफिस घोटकी आॾो धरणो हयो वेंदो। काज़ी खादिम, आवाज़ न्यूज़, खानपुर महर।